लारकानो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुबू अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ लारकानो जे न्यू बहार कॉलोनी जे रहवासी औरतुनि ऐं मर्दनि जे एसएचओ ऐं चौकी इंचार्ज जो अलीगढ़ आबाद थाने जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुन जो चवणो त असांजो लारकाना पुलिस जीअं जंजाल करे छॾियो आहे। हर रोज़ कूड़ा केस दाख़िल करे असांजे घरनि ते चढ़ाई करे असांजा नौजवान गिरफ़्तार करे वरी रिश्वत वठी आज़ादु करणु रोज़ जो मामूल बणियलु आहे। गुज़िरियल राति लारकानो पुलिस जे अचालन साण करे पौरत बरकत मीराणीअ जे घर ते बिना जवाज़ लारकानो अलीगढ़ आबाद एसएचओ चौकी इंचार्ज मियांदाद अबड़ो जे चवण ते राति जे ऊंदाही में चादर ऐं चौदीवारीअ जो तक़द इस्तेमाल करे राति न्यू बहारपुर कॉलोनीअ ते चढ़ाई कई। गुज़िरियल राति बरकत मल्लाह जे घर ते बिना जवाज़ चढ़ाई कई। उन सॼे मसइले जे पुठियां चौकी इंचार्ज मियांदाद अबड़ो आहे जेको असांजे नौजवान खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल कंदो रहे थो। असां डीआईजी लारकानो खां इंसाफ़ जी अपील कयूं था त इंक्वायरी कराए इंसाफ़ कयो वञे। इंसाफ़ खपे अपील आहे बार बार अपील आहे असांखे इंसाफ़ खपे। असां गाॾी वेंदासीं असांखे जतोई था चवनि शाम ताईं दर ख़ाली न कयो असां तव्हांजो मायूं खणंदासीं। असां साईं जो नालो आहे रज़ा कैसे शोडो बात है सभी जो अली गौर ऐं पंहिंजो अयाज़ अली बस इहो बार बार अची धमकियूं थो ॾे। दर ते गोलियूं असांखे दर ते गोलियूं असांखे चवनि ॾींदा फेर कया शायद ॾियूं गला पुछो न जे तव्हां ॻाल्हाए छा मसलो आहे तव्हांजो?